हैदराबाद में ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। बैंकनि मां फुर कंदड़ ग्रुप जा 5 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदारनि जे कब्ज़े मां 60 लाख रुपया हथ कया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार यामी ते 3 केस दाख़िल थियल आहिनि। अवां खे आगो कई पिया कामरान उर्फ़ कामी 9 केसनि में घुर्बल हो। ASP जो चवणु आहे जवाबदार उमर फारूक उर्फ़ मुश्की ते 15 केस दाख़िल आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। हैदराबाद में बैंकनि मां फुर कंदड़ ग्रुप जा 5 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदारनि जे कब्ज़े मां 60 लाख रुपया हथ कया विया आहिनि। ASP जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि यामी ते 3 केस दाख़िल आहिनि। अलीना राजपूत जो वधीक चवणु हो त कामरान उर्फ़ कामी 9 केसनि में घुर्बल हो। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं शबीर अबड़ो खां। जी शबीर अबड़ो, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में ASP कैंट अलीना राजपर, ए सेक्शन थाने जे SHO नेक मोहम्मद खोसो ऐं SHO हटड़ी काशिफ गाॾाई सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ASP कैंट अलीना राजपर चयो त 16 जून ते मार्केट ऐं हटड़ी वारे इलाइक़े में फुर जे वाक़िअनि जा जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। उन चयो त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बैंकनि मां फुर कंदड़ गुरूअ जे सरबराहनि खे गिरफ़्तार करे फुर थियल 50 लाख रुपया रक़म हथ कई वई आहे। ASP चयो त जवाबदार यामीन ते 30 केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त जवाबदार कामरान उर्फ़ कामी ते 9 केसनि में घुर्बल हो। संदसि साथी उमर फारूक उर्फ़ मुश्की ते 15 केस दाख़िल थियल हुआ। ASP जी दावा आहे त ॿुधायो पियो वञे त टिनी जवाबदारनि जे कब्ज़े मां 50 लाख रुपया फुर थियल रक़म हथ कई आहे। उन चयो त हटड़ी में वापारी खां 30 लाख रुपया रोक रक़म फुर थी हुई। उन वाक़े में मुलवस जवाबदार मीहल खे गिरफ़्तार कयो आहे। ASP अलीना राजपर चयो त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ 10 केस दाख़िल थियल आहिनि। खाइंस साथियुनि बाबति पुछा ॻाछा कई पई वञे। जी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।